पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलेज नंबर 1। हेड मास्टर सर इमाम सुमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशरी जी तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 7 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहिनि हाज़मे वारो रस्तो ऐं मददगार उज़वा। असां वटि 2 टॉपिक आहिनि। अॼु असां 2 टॉपिक पढ़ंदासीं। हिकु पढ़ंदासीं हाज़मे वारो रस्तो, ॿिया पढ़ंदासीं मददगार उज़वा। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां असां हाज़मे वारो रस्तो पढ़ंदासीं। चए थो हाज़मे वारो रस्तो आहे छा? चए थो हाज़मे वारो रस्तो हिकु डिघी नाली ते मुश्तमिल हूंदो आहे। चए थो हीउ हाज़मे जो रस्तो आहे जेको आहे हीउ डिघी नाली या वरी हिकिड़े कैनाल ते मुश्तमिल हूंदो आहे, जेको वात खां शुरू थिए थो ऐं निकाल वारे सुराख़ ते पहुचे थो। हीउ वात खां शुरू थिए थो ऐं निकाल वारे सुराख़ ताईं छा थिए थो, ख़तमु थिए थो। प्यारा ॿारो, चए थो इंसान में हिन रस्ते जी ड्रेग अटिकल 7 मीटर थी वञे थी। यानी हितां वात खां शुरू थी करे निकाल जे सुराख़ ताईं जेको रस्तो आहे, हिन जी तक़रीबन जेका ड्रेग आहे उहा तक़रीबन 7 मीटर आहे। घणा मीटर? 7 मीटर। उनखां अलावा हिन हाज़मे जे कैनाल में वात, हल्क, निड़ घुट या निड़ी, नंढो ऐं वॾो आंड्रो ऐं निकाल वारो सुराख़ शामिल आहिनि। चए थो हिन हाज़मे वारे कैनाल में असां वटि वात अची वञे थो, पोइ उनखां बाद में हल्का, पोइ निड़ घुट आहे, उनखां बाद में छा आहे, निड़ घुट या निड़ी अची वञे थी, नंढो आंड्रो ऐं वॾो आंड्रो अची वञनि था। प्यारा ॿारो, हीअ त असांजो हुयो हाज़मे वारो रस्तो। यानी हाज़मे वारो रस्तो उहो रस्तो हूंदो आहे जंहिं ते खाधो सफ़र करे। हाज़मे वारो रस्तो उहो रस्तो हूंदो आहे जंहिं ते खाधो सफ़र करे या खाधो कुझु वक़्त लाइ बीहे, कुझु कीमे अमल उन में थियनि, उनखां बाद में हीअ अॻिते हलियो वञे। प्यारा ॿारो, हाज़मे वारो जेको रस्तो असां हाणे पढ़ी आया आहियूं, हाणे उनखां बाद में असीं पढ़ंदासीं मददगार हाज़मे वारा उज़वा। चए थो हिन हाज़मे वारे रस्ते में ई मददगार हाज़मे वारा उज़वा शामिल आहिनि। मददगार हाज़मे जे उज़वनि में वात, सभ खां पहिरियां मददगार हाज़मे वारे उज़वनि में छा अची वञे थो, वात। 2 नंबर ते असां वटि आहे मादो, 3 नंबर ते आहे जिगर या जीरो, पोइ पितो, पोइ लबलबो, उनखां बाद में नंढी आंड्र ऐं वॾी आंड्र अची वञनि था। प्यारा ॿारो, मददगार हाज़मे वारे उज़मे में वात अची वञे थो। उनखां बाद में असां वटि हीअ हल्क ऐं निड़ घुट, इहे मददगार हाज़मे वारे उज़मे में शामिल न आहिनि। हीअ सिर्फ़ु रस्तो आहिनि जंहिं ते खाधो सफ़र करे थो। उनखां बाद में 2 नंबर ते आहे असां वटि मादो, पोइ असां वटि आहे जीरो, पितो, मादो, जीरो, पितो, लबलबो। हीअ उहे उज़वा आहिनि जेके हिन मादे जे अंदरि या नंढी आंड्र जे अंदरि खाधे खे हज़म करण में या खाधे में कुझु अमल कंदा, जंहिं ज़रिए खाधो अञा वधीक नरम थींदो। उनखां बाद में इहो ईंदो नंढी आंड्र ॾे, पोइ ईंदो वॾी आंड्र ॾे, पोइ उनखां बाद में हीअ रेक्टम या पाखानी या निकाल वारे सुराख़ खां इंसानी जिस्म खां ख़ारिज थींदा। प्यारा ॿारो, हमेशह यादि रखो त असां जेको खाधो खाऊं था, यानी जेको खाधो असां खाऊं था उनखे हज़म थियण या सफ़र करण में 24 खां 30 कलाक लॻी वञनि था। यानी जेको खाधो असां वात में विझंदासीं उहो इन निकाल या कैनाल में हिन सुराख़, हिन जेके आहे रस्ते में या हिन कैनाल जे अंदरि तक़रीबन 24 खां 30 कलाक वठंदो। यानी हीअ हितां ईंदो पहिरियां हिते, उनखां बाद में नंढी आंड्र में, वॾी आंड्र में, हिते टोटल जेको सफ़र कंदो या हज़म थियण में जेको उनखे टाइम लॻंदो उहो लॻंदो 24 खां 30 कलाक। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ी आया आहियूं त हाज़मे वारो रस्तो छा हूंदो आहे ऐं उनजा मददगार उज़वा छा हूंदा आहिनि। सुभाणे असां मददगार हाज़मे वारे उज़वनि जे बारे में वधीक पढ़ंदासीं। उनखां बाद में असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।